सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है, सही बुखारी में, सही मुस्लिम में, अबू दाऊद, तिरमिज़ी, नसाई नियत जे मथां अमलन जो दारोमदार नियत ते तव्हां इहो अमल कयो छा जे लाइ आहे, तव्हां इन अमल जे पुछूं तव्हांजो गर्ज़ कहिड़ो आहे, मक़सद कहिड़ो आहे, कहिड़ी शइ तव्हांखे इन अमल निकाह कया। साईं फरमाए पोइ जेको निकाह जे लाइ वियो उनखे निकाह खपंदो, पैसे जे लाइ वियो पैसो खपंदो, जेको अल्लाह जे लाइ वियो उनखे अल्लाह मिलंदो, जेको रसूलुल्लाह जे लाइ वियो उनखे मदीने वारो मीर मिलंदो। आका फरमायो त इन्नमा युबअसु नास अला निय्यातिहिम। सुनन हिकिड़े माण्हू खे बीमारी आहे, डॉक्टर चयो त अॼु ॾींहुं सॼो ॾींहुं मानी बि न खाइजांइ, पाणी बि न पीजांइ, ज़ाल साहब न मिले, तुंहिंजे हिन दवा जी किरी आहे। सोची त हाणे डॉक्टर झलियो आहे, ज़ाल साहब न मिलजांइ, दवा बि पंहिंजो मानी बि न खाइजांइ, पाणी छो त रोज़े जी नियत करे छॾिया, सवाब न मिलंदुसि, छो त हुनजी असुल गर्ज़ हुयो दवा जी किरी, रोज़ो मक़सूद न हुयुसि। तव्हां सम्झी ॻाल्हि, जेको अल्लाह जे ख़ातिर अमल करे अल्लाह खे उहो अमल क़बूल आहे। बस रब ॾिसे थो त मुंहिंजो बानो छा थो पियो करे, कहिड़े गर्ज़ सां विख थी खणे। अल्लाह वटि तव्हांजे विख जेका नियत आहे उन नियत ते अल्लाह जी निगाह हूंदी आहे। विख कहिड़े नियत सां कयई, लफ़्ज़ कहिड़ी नियत सां ॻाल्हाई, 5 रुपया ख़ैरात कहिड़ी नियत सां कयई, रोज़ो कहिड़ी नियत सां रखी, दिल बराबाद में त कहिड़े गर्ज़ सां। कुझु माण्हू आहिनि जेके असांजे पुठियों मदीने में रहिजी विया आहिनि, लश्कर खे साईं फरमायो, कुझु माण्हू मदीने में रहिजी विया आहिनि, असां सां लश्कर में गॾु न आहिनि। मा सलकना शिअबन वला पुट का ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई? निकता कोन, वेठा मदीने में, न घोड़े ते चढ़िया, न विख खयूं, न तबूक ॾे विया, न को सफ़र कयूं, वेठा घर में। मदीने वारो जो फरमाए त तव्हां सां विख ते गॾु आहिनि, अजुर में, सवाब में, इनाम में। हिननि खे सवाब पियो मिले, हिननि जे वञण जो, विखुनि जो, सफ़र जो, हुननि खे अजुर पियो मिले, हुननि जी नियत जो। जे लाइ सम्झो था, अल्लाह ताला खे असांजे निमाज़ुनि, रोज़नि, हजनि, ज़कातुनि, ख़ैरातुनि जी ज़रूरत न आहे। रब जो ॾिसे पियो त हिन जी नियत कहिड़ी आहे। कुर्बानी कयो था न, लन यनालल्लाहु लुहूमुहा, इन जो गोश्त अल्लाह वटि कोन थो पहुचे, इन जो चम, इन जो रत नथो पहुचे, भला की यनालहु तक़वा मिनकुम, जेका तव्हांजे अंदर वारी तक़वा, परहेज़गारी, नियत जो ख़ुलूस, उहो अल्लाह वटि पहुचे। हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी चवां, जेकॾहिं तव्हां तवजो सां ॿुधो, नंढड़ो छोटड़ो अमल आहे, तमामु नंढड़ो अमल आहे, सफ़ा नंढड़ो अमल आहे, पर उनजी नियत भली आहे, नियत तमामु सुठी आहे। इहो अमल क़यामत जे ॾिहाड़े जबलनि पहाड़नि जहिड़ो वज़नी थी तव्हांजे अमलनि सां वेंदो। तव्हां तमामु वॾो अमल कयो, तमामु वॾो अमल, तमामु भलो अमल कयो, पर नियत सुठी कोन्हे। अमल तमामु वॾो आहे, पर
नियत ताजी सुठी ना है तो इने अमल जो अल्लाह वट मच्छर जे खंभ जेतिरो भी वजन खजूर खाधी दो खजूर जी खजूर गर खाई भी आ जेका अंदर निकरंदो छा हुंदी आ खखड़ी इने खखड़ी जे मथा सन्नड़ो पर्दो चढ़ियल हूंदो आहे ॾिठो अथव तोड़ को वज़न बि कोन्ह हूंदुसि जेकॾहिं अहिड़ो सन्नड़ो खजूर जे पर्दे जहिड़ो बि नंढड़ो अमल कयो पर नियत तव्हांजी सुठी आहे त क़यामत जे ॾियारे उहद जबल जहिड़ो वज़न ई थी तव्हांजे अमलनि खे तोड़ींदो मिसाल रस्तो ॾे वियो पे हिकिड़ो तव्हां कंडो ॾिठो रस्ते ते पियो पथरी ॾिठी तव्हां खुद उनखे हटायो मथां कंहिंजे पेर में लॻी पवे मथां कंहिं मुसलमान जो मोटरसाइकिल पंचर थी पवे तव्हां बीठो गाॾी रोकियो लही उहो कंडो खणी पासरे ते चढ़ियो बस इन जे लाइ इहो रस्ते तां हटाया अल्लाह राज़ी थी पवे कंहिंजो भलो थिए अल्लाह राज़ी खुदा जो कसम आहे इहो अमल थोरो न आहे ऐं मुमकिन आहे इन जे करे रब तां जन्नत में सुभान अल्लाह कसम सां थो चवां सुभान अल्लाह इहो नंढड़ो अमल आहे कंडो हटाइण रस्ते तां का वॾी ॻाल्हि कोन्हे का पर तव्हां 15 लख रुपया भरे हज जे लाइ वियो फार्म भरियो रड़ी दुआ घुरियो मौला बुखो निकिरे मालिक बुखो निकिरे बुखो न निकितो वरी 2 साल भरियो वरी बुखो न निकितो 3 साल इंतजार रोते रड़ते नेठ हज जो बुखो निकितो हज ते वियो ॾाढा महिनत कशाला पर नियत ई आहे नाले सां गॾु लिखायूं पिणे द नालो मोहम्मद खान खे कोई हाजी छो थो मिले माना माण्हुनि खे ख़बर पवे त अॼु पिणी आयो कोन सम्झो जी साजन खे चवंदो हे बि पंहिंजे नाले सां गॾु लिखाईंदो करे त निमाज़ी साजन कान नमाज पढ़े तो कोन तो पढ़े जा हज फर्ज आहे नमाज फर्ज आहे जे हज पढ़ी अचण वारो नाले सां गॾु हाजी लिखे थो त पोइ हिन ॾोह कयो आहे हे बि लिखे न नमाज पुट इहो जेको माण्हुनि जे ॾेख ॿेख जे लाइ हज पढ़ी न वरी 15 लख भरियई सफ़र काटई कशाला कुलबतूं काटई अल्लाह वटो इन ककड़ी खजूर वारी ककड़ी जे इन पर्दे जेतिरो बि इन हज जो अहमियत हैसियत वज़न न आहे छो त तुंहिंजी नियत सुठी न बस नियतूं सुठियूं करियो नियतूं भलियूं करियो सिंधी में पाक ॾींदा नियत थींदी नाग खाईंदी खोटनि खे नियत सुठी हूंदी अल्लाह ताला जल्ल शान खे इहा ॻाल्हि ॾाढी वणे सुभान अल्लाह ॿी त ॻाल्हि ॿुधो सुभान अल्लाह दिलबराबाद वारो अजीब ॻाल्हि ॿुधायो अजीब ॻाल्हि ॿुधायो सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे मदीने वारे साईं फरमाए त मुंहिंजो अल्लाह तो फरमाए नबी सोनो तो फरमाए त अल्लाह तो फरमाए रब जो फरमान मुस्तफा जी ज़बान रब तो फरमाए इन्नल्लाह कतबल हसनात वस्सय्यात अल्लाह ताला ताजो नेकियूं भी लिखे तो ताजो बुराइयूं भी लिखे हर शे लिख जे थी फमन हम बिहसनतिन फलम यअमलहा कतबल्लाहु इंदहु हसनतन कामिला मदीने वालों फरमाया तो अल्लाह तो फरमाए के मानू
चङे कम जी नियत कई अञा कम कयो कोन अथसि पर मुकमिल उन अमल जो अजुर रब लिखी तो छॾे। सुभान अल्लाह। अञा शादी कयई, शादी वारी रात तो जे पुट जमंदो त क़ुरान जो हाफ़िज़ कंदो था। क्या जी ना नानी जे मुहान में अञा जी शादी कई नसे अज तो नियत करे त क़ुरान जो हाफ़िज़ कंदो पुट थींदो हो। रब फरमाईंदो अजुर लिखोस पुट हाफ़िज़ थी वियो, हाफ़िज़ बणजी वियो, सवाब लिखोस। हदीस कुदसी है, सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस कुदसी अल्लाह जो फरमान, मन हम्मा बिहसनतिन फलम यअमलहा कतबल्लाहु इंदहु हसनतन कामिला। इरादो नहीं रब नेकी लिखंदो पर नेकी कामिल लिखंदो। ये न त भला हल्की फुल्की नेकी लिखी छॾे न, पूरी कामिल नेकी लिखी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। फकीरो नियतूं तो सुठियूं कयो, नियतूं तो भलियूं कयो। ओ फकीर पियो वञे मुल्क में ॾुकर आयल, पाणी नो पंहिंजो आबादी न हुई, अन्न दाणो न हुयो, माण्हू बुख पिया मरनि, वारी में वॾो दड़ो ॾिठई। मौला हिकु वारी जो दड़ो पियो त इहो जिन अटो करे ॾिया, मानड़ी पचाए बुखारनि खे खाराया, सवाब मिले, केॾो तूं ख़ुशि थी। सोचई कि वारी जो दड़ो जेकॾहिं अटो थी वञे, मानी पचाए माण्हुनि खे खाराया, नबी सॻोड़े फरमायुसि त पाना जेका तो नियत कई आहे न, अलाह फरमायो आहे त इहो वारी जो दड़ो अटो थी वियो, मानी पची वई, बुखारनि खाधी, सवाब तुंहिंजे दफ़्तर में लिखी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रुगे चङे कम करण जो हेॾो सवाब, नियत करण जो, सर्फ इरादे करण जो हेॾो वॾो सवाब। فإن هم بها فأملها كتب الله عنده عشر حسنات إلى 700 ضعف إلى أضعاف كثير। سبحان الله। पर जे सुठे कम जो इरादो कयई, वरी वो कम कयई। सुभान अल्लाह। रुगे नियत न कई पर वो कम कयई। साईं फरमाइनि था त इन खे 700 खां वठी उन जी पीण ताईं, चवण ताईं, ॾहण ताईं पिया अजुर मिलंदा पिया। जेतिरो नियत में सच्चाई हूंदसि ओतिरो अजुर वधी वेंदो। नित के हेल हज ते बीस सुभान अल्लाह वरी तौफीक ॾिनी, हजू फारम प्यारी वरी हज ते वियो बि सही। त हाणे हज हिकिड़ो कई, अल्लाह मूंखे 700 हजनि जो सवाब। घणो? 700। हज घणा कई? सवाब 700। ऐं साईं फरमाइनि था इला अताफिन कसीरा, रुगे 700 ते ॻाल्हि लिमिट न थी, मुक़रर न थियो, पर इन 700 खे 1400 2800 ॿियो वधाईंदो। जेतिरी इन जी नियत ख़ालिस हूंदी, जेतिरी नियत सची हूंदी, जेतिरी नियत में मोहब्बत, प्यार, ख़ुलूस हूंदो, ओतिरो इन जो अजुर ऐं सवाब पियो वधंदो। सो तव्हांखे असांखे खपे त असीं पंहिंजूं नियतूं सुठियूं कयूं, पंहिंजूं नियतूं अल्लाह जे रज़ा वारियूं बणायूं।
सरकार फरमायो त हिकिड़े माण्हू मन अता फराशहु वहुव यमवी ऐं यक़ूम युसल्ली मिन अल-लैल, बिस्तरे ते जो सुतो चईं त अॼु इंशाअल्लाह उथंदुसि, अॼु राति तहज्जुद पढ़ंदुसि, सलात जुमे जी राति सलात तस्बीह पढ़ंदुसि, अॼु राति उथंदुसि, अॼु मां 1000 भेरा दुरूद मदीने वारे साईं इहो सोचे सुतो बिस्तरे ते सुतो, निंड अहिड़ी आहे जो फजर ते वञी अखि खुले, जेॾी महिल ढिलू अचे गज़ल शुरू कई आहे निंड फिटसि, अड़े हे त मूं वारी तहज्जुद वई, हे त मूं वारो 1000 दुरूद पियो, नियत इहा करे सुतो हुयो, मदीने वारो साईं तो फरमाए कुते बल हुजमान नवा जेका नियत कई हुई वो पूरो अजर रब ॾेई छॾी, पूरो अजर रब ॾींदुसि। अल्लाह वटि खोट त कोन्हे न, असां ॻणींदासीं हिसाब कंदासीं, अल्लाह वटि ॻाल्हाए कोन्हे, खज़ाना भरिया पिया त पियो पियो थो पालण खे माल पियो आहे मणे, पर जेके शौक़ खणे जी बस अॼु तव्हां इहो पक्को दिलि में पक्को अज़्म पक्को इरादो कयो त को बि कमु कंदो पहिरीं नियत खे सुठो बणायो, पहिरीं पंहिंजी नियत ते ॾिसो त मुंहिंजी नियत कहिड़ी आहे, सुठी नियत बणाए ऐं पोइ कमु कयो, पोइ भला जे पूरो थियो त बि ठीकु आहे, जे न थी सघियो त बि तव्हांजो अजर खड़ो थी वियो। ऐं ख़बरदार पंहिंजूं नियतूं बुरियूं न कजो, पंहिंजूं नियतूं बुछड़ियूं न बणाइजो, कंहिंजी बदख़्वाही, कंहिंसां ज़ुल्म, कंहिंसां नाजाइज़ी, कंहिंसां नाइंसाफ़ी या ग़िफ़लत, सुस्ती, बेहयाई, गंदाई, किने कम जी नियत बि न कजो, नियतूं सदाईं साफ़ सुथरियूं सुठियूं भला माण्हू आयो भलियूं नियतूं, गंदा माण्हू गंदियूं नियतूं, सुठा माण्हू जो सुठा माण्हू बुरा माण्हू, इंशाअल्लाह अल्लाह कदो ही सब जमात सुठी है इंशाअल्लाह, के दर ते दुआ है रब करीम असांजी नियत खालिस मुखलिस बनाए, रब असांखे उहा नियत कराए जिने अल्लाह राज़ी मदीने वाले बारक अल्लाह ली व लकुम फिल कुरान अज़ीम नफ़नी व इय्याकुम बिमा फीहि मिनल आयात।